रोलू गॾा धारजे न, ॼट सां यारी रखिजे न। रोलू गॾा जी आदत ऐं ॼट जो दिमाग़ ॻाल्हि मिड़ई साॻी आहे। हिकिड़ी जॻह ते टिकनी न। शैतान खे अलाए कीअं ख़बर पई त मूं बाबे जी ज़मीन खपाई आहे। अची मूं वटि कई ठक, चए तो वटि एतिरो पैसो आहे तूं करी बि कुझु नथो। ॿियनि वटि पैसो आहे, ॿिया माण्हू अलाए छा छा कंदा था वतन। मूं वरी वरजाए पुछियोमांसि, मुंहिंजो तूं ॿुधाए भला छा छा कंदा था वतन। मूंखे जे माण्हू इश्क था कनि, इश्क खां पोइ शादी था कनि, तूं बि कुझु कर न। मां सोचे चयमि इश्क कयां या शादी कयां। पोइ वञी मुंहिंजो ज़हन इन ते ॾिठो त मां शादी कयां। वञी मिलियुसि हिकिड़े दलाल सां, उनखे चयमि मुंहिंजो थियो आहे शादी जो शौक़ु, हाणे ॾिस किथां रिश्तो सुठो को हुजे मूंखे वठाए त मां परणे थी पवां। साईं 2-3 ॾींहं गुज़रिया, दलाल मूं ॾे आयो, जे मां वठंदो साईं पूरा 12 लख रुपया, पोइ तोखे परणाईंदुसि। मां चयो ठीकु आहे, संगत कर, मां तोखे 12 लख ॾींदुसि। साईं हे संगत करे आयो मूंॾे, 1 लख रुपयो मां छॾायोमांसि, 11 लखनि ते ॼारियोमांसि। साईं जॾहिं मुंहिंजी शादी थी, मां घिड़ियुसि पंहिंजे मार जे कमरे में, कीअं जो घणा घटि मथे करे ॾिसां 60 सालनि जी मड़ी साफ़ कारी देगड़ी, मुंहिंजो हा पियो फाटी, मां पियुसि किरी। जॾहिं मां होश में आयुसि त वञी ॿार वतम दलाल जे गले मां वठी सुक करे पुछियोमांसि, मुंहिंजो ॾे हाल वाल कहिड़ो मुंहिंजे पलांदर हले जो 12 लख हिकिड़ो छॾी 11 लख त मूंखां वतई, पर मुंहिंजे घाटे में हई छा अथई। ॾसी जापानी माल, पैकिंग में लाहौरी माल, इन में लाहौरी माल अचियो, इन में कंपनी जो त ॾोह न आहे न भाउ। मां चयोमांसि तूं सही, सॼो इहो कारो मून शैतान जो आहे। जे मूंखे भुलायो न, मूंखे हू भुलाया न, मूंखे या चट पड़े।